मेहड़ लगे कोलाची बी सेक्शन थाने जी हद में रात पंहिंजे कणक जे फसल ते सुतल हारी न्याज़ अली उर्फ सैफल कोलाची वल्द हामिद कोलाची क़त्ल थी वियो। कोलाची मोरी भरिसां कणक जे देरे ते वेठल 30 साला नौजवान सैफुल्ला कोलाची खे नामालूम माण्हुनि क़त्ल करे फरार थी विया। ॿुधायो पियो वञे त रात जो नौजवान कणक जे देरे ते सुतल हुयो। नौजवान वापस घर न वियो त वारसनि जी ॻोल्हा बाद सुबह सवेर कणक जे देरे तां गोलियूं लॻल लाश हथ आयो। वाक़े वारे हंधि ॻोठाणा ऐं क़त्ल थियल नौजवान जा वारिस गॾु थी विया। वारसनि चयो त असांजो प्यारो सैफुल कोलाची खे वल जे भरे लाइ क़त्ल कयो वियो आहे। जांच करे इंसाफ़ कयो वञे ऐं कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। वाक़े वारे हंधि डीएसपी मेहड़ वहीद बेग लाड़क वॾो मुंशी इलाही बख्श ज़रदारी पुलिस मोबाइल समेत वाक़े वारे हंधि पहुची वियो। डीएसपी मेहड़ वहीद बेग चयो त वाक़े जे मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई पई वञे। लाश खे खणण लाइ एम्बुलेंस पहुती, जंहिंखे पोस्टमार्टम लाइ तालकी अस्पताल मेहड़ मुंतक़िल कयो वेंदो।